अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ॾात अनोखी असां मां आहियां जो मेज़बान अमर पीरज़ादो। हर हफ़्ते वांगुरु अॼु बि असांजे प्रोग्राम में जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा सिंधी अदब जे हवाले सां कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे। अॼु जेको महिमान असांजे अङण ते आयो आहे उहो सिंध जो सीनियर कहाणीकार आहे, नक़ाद, मुहक़िक़, उस्ताद रहियो आहे ऐं इन खां अलावा सिंधी अदब जे हवाले सां हुनजो मुख़्तलिफ़ इदारनि में तमामु घणो कंट्रीब्यूशन रहियो आहे। जीअं त उस्ताद आहे, इन करे कराची यूनिवर्सिटी हुजे, शाह लतीफ़ चेयर हुजे, उन में हुननि जूं ख़िदमतूं आहिनि ऐं सिंधी डिपार्टमेंट जो जेको कराची यूनिवर्सिटीअ जो सिंधी डिपार्टमेंट आहे उनजो चेयरमैन बि रहियो। इन खां अलावा सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो 2 साल चेयरमैन रहियो। इन खां अलावा जेको PhD आहे, MA सिंधी आहे ऐं जेको PhD जो हुनजो मक़ालो हो उहो सिंधी अदब जो हिकु अहम किताब थी बि असांजे आॾो साम्हूं आयो, जंहिंजो नालो आहे सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र। उहो को 700 सफ़नि जो ज़ख़ीम किताबु आहे जंहिंमें सिंधी अदब जे फ़िक्री पस मंज़र जे हवाले सां तमामु अहम ॻाल्हियूं कयल आहिनि। इन खां अलावा बि साईंअ जा केतिरा ई किताब शाया थियल आहिनि ऐं उन्हनि किताबनि जो मां तव्हांखे नाला वठंदो हलां त जीअं त साईं कहाणीकार बि आहे, जदीद कहाणीकार आहे, त हुनजो पहिरियों किताबु कहाणियुनि जो मजमूओ जिते नींहं उछल शाया थियो। इन खां अलावा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र, हुनजा 2 छापा अची चुका आहिनि। गुलदस्तो किताब, इंसान, फितरत ऐं समाज, जदीदियत पुॼाणा, नफ़्सियाती इस्तिलाहनि जे आईने में सिंधी समाज, आलमगीरियत ऐं इंसान, शाह लतीफ़ जा फ़िक्री रुख जेको साईंअ जो हिन ई महीने में किताबु शाया थियो आहे ऐं शाह लतीफ़ जे हवाले सां उहे केतिरा ई रिसर्च पेपर लिखंदा रहिया आहिनि ऐं त इहे साईंअ जा किताब आहिनि। इन खां अलावा सियासी हवाले सां साईं खाॿी धुर सां लाॻापियल रहियो आहे। DSF हुजे, कम्युनिस्ट पार्टी हुजे, उन हवाले सां हिकिड़ो रोशन ख़्याल, तरक़ी पसंद, अदीब, दानिश्वर आहे। अवां सम्झी विया हूंदा मां ज़िक्र करे रहियो आहियां डॉक्टर गफ़ूर मेमण साहिब जो। साईं भलीकार चऊं था अव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम ॾात अनोखीअ में। अॼु काफ़ी वक़्त खां पोइ तव्हांजो दीदार बि थियो आहे ऐं तव्हां सां कचहरी बि कंदासीं। वॾी महिरबानी अदा। पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो, ऐं साॻी वक़्तु धरती TV जी महिरबानी जो अहिड़ो ख़ूबसूरत अदबी प्रोग्राम उहो कनि था। तव्हां यादि कयो, तव्हांजे लाइ प्रोग्राम जे लाइ महिरबानी तव्हांजी। जी गफ़ूर साईं, मां ज़िक्र कयो त साईंअ जो किताबु हिन ई महीने में शाया थियो आहे, शाह लतीफ़ जा फ़िक्री रुख, ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे किताब जो मुख दर्शन बि तव्हां कैमरा ते ॾिसंदा हूंदव त हीउ किताबु शाया थियो आहे जंहिंमें शाह लतीफ़ जे हवाले सां तहक़ीक़ आहे ऐं शाह लतीफ़ ते जेतिरो बि कमु कजे उहो घटि आहे ऐं जेके असांजा मुहक़िक़ आहिनि उन्हनि बि उन ते लिखियो आहे, किताब शाया थियल आहिनि। पर गफ़ूर साहिबु जंहिं 30 जो आहे त असां सम्झूं था त हिकिड़ो जेको जदीद असांजो दानिश्वर आहे उहो शाह लतीफ़ खे कहिड़े रुख सां थो ॾिसे, त उहे सभु हिन में मौज़ू आहिनि। फ़हिरिस्त बि तमामु वॾी आहे। त गफ़ूर साईं, मां हितां ई शुरूआति कंदुमि त हीउ जेको तव्हांजो किताबु आहे शाह लतीफ़ जा फ़िक्री रुख, इन में कहिड़ा अहिड़ा फ़िक्री रुख आहिनि जेके नवां आहिनि, जिन ते अॻु में ईअं न लिखियो वियो आहे जीअं अव्हां हिन खे पोर्ट्रे कयो आहे हिन किताब में? छो त शाह लतीफ़ हिकु वसी मौज़ू आहे ऐं उन जा मुख़्तलिफ़ डायमेंशन्स आहिनि, त तव्हां हिन में तव्हांजी तहक़ीक़ छा थी चवे? हा, बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां चयो त शाह लतीफ़ जा मुख़्तलिफ़ डायमेंशन्स आहिनि। शाह लतीफ़ ज़िंदगी जो शाइर आहे, काइनात जो शाइर आहे, वजूदी कैफ़ियतुनि जो शाइर आहे, इंसानी मक़सदियत जो शाइर आहे। शाह लतीफ़ हर दौर में तव्हां सां गॾु गॾु हले थो। असां सम्झंदा आहियूं त शायदि दौरु ख़तमु थी वियो, त अदब जो ई दौरु वियो, हाणे ॿियो दौरु अची वियो आहे। शाह लतीफ़ उहो वाहिद शाइर आहे जेको टाइम एंड स्पेस खां बि बालातर आहे। उहो तव्हांजी सॼी ज़िंदगी तव्हां सां गॾु थो हले। मूं जॾहिं 2000 जे दौर में जॾहिं थीसिस पे लिखी, 95 खां 2000 जो दौरु अहिड़ो हो जॾहिं मूं शाह लतीफ़ खे तमामु घणो पढ़ियो, छो त मूंखे रिसर्च में उन वक़्तु शाह लतीफ़ जो बि हिकिड़ो टॉपिक हो त सिंधी अदब जो जेको फ़िक्री पस मंज़र आहे, त उन में मूंखे शाह लतीफ़ जो फ़िक्री पस मंज़र कहिड़ो आहे।
त उन वक़्तु मूंखे इहो अहसासु थियो त शाह लतीफ़ मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि खां वठी इंसान जी ज़िंदगी जो मक़सदियत जो शाइर आहे। जेके कैफ़ियतूं आहिनि, जेके नज़रिया आहिनि ऐं जेके साइंटिफिक नज़रिया आहिनि, उन्हनि खां बि शाह लतीफ़ तव्हांखे परे नज़र नथो अचे। त उन वक़्तु मूंखे अहसासु थियो त जेके जदीद थ्योरीज़ आहिनि उन्हनि ते बि शाह लतीफ़ खे परखे ॾिसिजे। मसलन जेकॾहिं ज़मान मकान जो फ़लसफ़ो आहे त शाह लतीफ़ उन जे बारे में कीअं थो चवे। जेकॾहिं मुसलसल जिदोजहद करण जो फ़लसफ़ो आहे त शाह लतीफ़ कीअं थो चवे। तरक़ी पसंदी आहे त उन ते शाह लतीफ़ छा थो चवे। वजूदियत आहे त शाह लतीफ़ जो कहिड़ो रुख़ आहे। वजूदी क्राइसिस आहिनि त शाह लतीफ़ छा थो चवे। ऐं इंसान जी जेके ज़ाती कैफ़ियतूं आहिनि, इश्क आहे, रोमांस आहे, मोहबत आहे, मायूसी आहे, उमीद आहे, उन्हनि ते शाह लतीफ़ जा कहिड़ा व्यूज़ आहिनि। त मूंखे हिकिड़ा नवां ऐं बिल्कुलु अनोखा नतीजा मुंहिंजे साम्हूं आया त शाह लतीफ़ जी जेका लेवल आहे उहा असां खां मथे आहे। ऐं मूंखे हैरत थींदी आहे त असां वटि हीउ हिकिड़ो अहिड़ो फ़लसफ़ी, अहिड़ो कैरेक्टर कीअं पैदा थियो जंहिं ताईं अप्रोच असां करे न पिया सघूं। हर लम्हे जो हू नओं शाइर आहे। यानी जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त उन वक़्त जी माना हिकिड़ी आहे, वरी जॾहिं पढ़ंदा तव्हां त वरी ॿी माना तव्हांखे ॾींदा, साल खां पोइ पढ़ंदा त वरी टी माना ॾींदा। त शाह लतीफ़ तव्हां सां हर जॻह ते, हर लम्हे, हर ज़मान अक़वान तव्हां सां गॾु थो हले। त उन वक़्तु शाह लतीफ़ जी जेका मूंखे लाइफ जे हवाले सां मूंखे जेका इंस्पायरेशन मिली, उन मूंखे शाह लतीफ़ जो ईअं सम्झो त शाह लतीफ़ जो मूं उनखे वधीक स्टडी कई ऐं पोइ नवां नतीजा मूंखे लॻा त मिलनि था। शाह लतीफ़ वटि जेका वैधानियत आहे, जेका वजदानियत आहे, जेका जमालियात आहे, जेको फ़न आहे ऐं जेको फ़िक्री हुन जा एस्पेक्ट्स आहिनि, उहे वाक़ई उरूज ते पिया हलनि। असां उनखे अञा डिस्कवर न कयो आहे। मां पाण खे शाह लतीफ़ जो पारखू क्लेम न कंदो आहियां। असां परे खां शाह लतीफ़ जे फ़िक्र जी झलक ॾिठी आहे त छा आहे शाह लतीफ़। वजदान तारी थो थी वञे त अहिड़ी शख़्सियत आहे। असां वाक़ई इंटरनेशनल लेवल ते बि शाह लतीफ़ खे अञा ताईं मञराए कोन सघिया आहियूं। उन माण्हुनि ताईं, आम ॿियनि क़ौमुनि ताईं पहुचाए कोन सघिया आहियूं। सो इन जा बि घणा सबब आहिनि, पर मूं इन हवाले सां वेही करे शाह लतीफ़ ते जेका असां रिसर्च कई त हीउ सॼो उनखां पोइ नओं किताबु जेको मुंहिंजो आयो, उन में तव्हांखे नवां मौज़ू मिलंदा। कामोद खे मूं नए तरीक़े सां डिस्कवर कयो, सुहिणी जी साइकोलॉजी खे मूं नए तरीक़े सां डिस्कवर कयो, शाह लतीफ़ जी शाइरी में ज़मान मकान खे मूं नए तरीक़े सां डिस्कवर कयो, इंटेलिजेंस जेके IQ, SQ, PQ, इन्हनि खे मूं डिस्कवर नए तरीक़े सां कयो। शाह लतीफ़ जो ॾुख जो फ़लसफ़ो बिल्कुलु नए तरीक़े सां आहे। उन में कुझु ॿुधायो जेको नओं तव्हांजो एंगल। असल में इहो आहे त शाह लतीफ़ जी ज़िंदगी में, शाह लतीफ़ जेको असांखे ज़िंदगी जो फ़लसफ़ो ॾिए थो, उन जो बुनियादु हिकिड़ो आहे, उहो आहे त स्ट्रगल इज़ द लॉ ऑफ द लाइफ एंड एग्ज़िस्टेंस। तव्हां ज़िंदगी में तव्हांखे मुसलसल जिदोजहद करणी आहे। नंबर ॿियो, साबित क़दमी तव्हांखे पाण सां गॾु रखणी आहे। सब्र जो दामन न आहे छॾिणो। तव्हांखे पंहिंजो पाण में आजिज़ी ऐं इंसारी आणणी आहे। इंसानी मक़सदियत सां क़ाइमु रहणो आहे। जंहिं शइ जी तव्हां चूंड कई आहे उन सां सचो रहणो आहे। मुनाफ़िकी खे निंदणो आहे। शाह लतीफ़ वधि में वधि मुनाफ़िकी जे ख़िलाफ़ु आहे, विचारपड़ जे ख़िलाफ़ु, ॾेखा जे ख़िलाफ़ु, मुनाफ़िकी जे ख़िलाफ़ु। शाह लतीफ़ जो हिकिड़ो ई रस्तो आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में सचा रहो ऐं पंहिंजी ज़िंदगी जे कैफ़ियतुनि में जिते बि तव्हां आहियो उते स्ट्रगल कंदा रहो। त तमामु घणा सबक़ आहिनि शाह लतीफ़ वटि। इहो जेको तव्हां था चओ त जदीद जेके साइंटिफिक थ्योरीज़ आहिनि, उन परख ते तव्हां कीअं ॾिठो शाह लतीफ़? हाणे मूं जॾहिं आइंस्टाइन जी थ्योरी पढ़ी त E=mc², त वक़्त जी थ्योरी जेका आहे उन में सॼो राज़ काइनात जो लिकियलु आहे। ऐं ख़ुदि क़ुरान शरीफ़ में बि वक़्त जो कसम त इंसान खसारे में आहे सूरत आहे। त मूं सोचियो त यार वक़्त जी एॾी अहमियत छो आहे। शाह लतीफ़ जो जॾहिं हिकिड़ो मूं बैत पढ़ियो त डोल मखणे बाणी प्रे मखणे पांद, आऊं पंहिंजो कांद लोकां लिकी रहियां। मूं चयो यार शाह लतीफ़ बि चवे पियो त वक़्तु रुकिजी वञे, त छा वक़्तु स्टिल थी सघे थो? छा वक़्त जी ॿियारण जी ख़्वाहिश छो आहे शाह लतीफ़ वटि? त मूं ॾिठो त आइंस्टाइन जी थ्योरी में इहो कंसेप्ट वाज़े तौर सां मौजूदु आहे त तव्हां जॾहिं रोशनीअ जी स्पीड में
सफ़र कंदा त वक़्तु बीह रहंदो। काइनात जो सॼो राज़ वक़्त में लिकियलु आहे ऐं वक़्त जो कसम त इंसानु खसारे में आहे त वक़्तु छा लतीफ़ आहे त जेकॾहिं वक़्तु गुज़री थो वञे त तव्हां खां सभु शयूं मोकिलाए थियूं वञनि ऐं इंसान खे ख़बर ई कान्हे त हीउ जेको हुनजो जलाल आहे, हीअ जवानी आहे, हीअ उरूज आहे, हीअ जेको कमाल आहे, हीअ हुनजो जेको स्टेटस आहे, इहो आस्ते आस्ते मुठ मां वारी वांगुरु ख़तमु थी गुज़री वञिणो आहे ऐं हिकिड़े ॾींहुं ज़वाल अचिणो आहे। पर माण्हूअ जे अंदरि जेका आहे सा वॾी आकड़ आहे। माण्हू सम्झे कोन थो पंहिंजी हैसियत खे। शाह लतीफ़ चयो त कहिड़ी सुते सार विज खवंदी वेसरा तो जेॾा तो यार लहरूं लहवारा कया। त इन राज़ खे परोड़ण जे लाइ शाह लतीफ़ वटि तमामु वॾो फ़लसफ़ो आहे, जंहिं ते जेकॾहिं वही कंपेरिजन कजे जदीद साइंस सां त घणा सुठा नतीजा अची सघनि था। तमामु ख़ूबसूरत। ऐं ग़फूर साहिबु तव्हां ॻाल्हाईंदा तमामु सुठो आहियो। ऐं मूंखे यादि आहे असां जॾहिं गुलशन थी त बि संगत में पंहिंजा नई नई शाइरी पेश कंदा हुआसीं। उते तव्हांजी जेका तनक़ीद हूंदी उहा असां लाइ ॾाढी उत्साहींदड़ हूंदी। ऐं तव्हां जंहिं तरीक़े सां शाइरीअ खे इंटरनेशनल फ़िक्र ऐं जदीद अदबी तहरीकुनि जे हवाले सां उते बयानु कंदा हुओ त उहो असांखे उन वक़्त खां उहो उत्साह मिलंदो रहियो आहे। अच्छा, तव्हां जेको आहे तव्हांजे जेकॾहिं प्रोफाइल खे ॾिसिजे त तव्हां खाबी दौर सां बि रहियो, DSF सां रहियो, कम्युनिस्ट पार्टीअ सां रहियो। उन दौर जे हवाले सां कुझु ॿुधायो ऐं पोइ वरी छा हासिलु कयो, छा विञायो, या आदर्श ख़तमु थी विया या अञा उहो जज़्बो आहे? इहो दौर जंहिंखे नज़रियाती दौर थो चयो वञे, मॉडर्निज़म जो आख़िरी दौर हो। इहा कड़ी विच जी हुई जॾहिं हिकिड़ो दौर पंहिंजी पूरी मुदत ख़तमु करे रहियो हो ऐं पोस्ट मॉडर्न दौर में शामिलु थी रहियो हो, अची रहियो हो। नज़रियाती जदोजहद पंहिंजी उरूज ते जॾहिं हुई ऐं उहो दौर जंहिंमें असां अञा बालका हुआसीं, असांखे शुरूआति में असां लिटरेचर पढ़णु शुरू कयो। उन वक़्त में नज़रियाती रोमांस ॾाढो हो। उन में ट्रू बी जो कैरेक्टर हो। यानी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झो त ॿ कैरेक्टर थींदा आहिनि। हिकिड़ो ट्रू बी जो कैरेक्टर थींदो आहे, ॿियो ट्रू हैव जो कैरेक्टर थींदो आहे। ट्रू बी जो मतिलबु इहो आहे त तव्हां वटि तव्हांजी शख़्सियत में इल्मु ऐं तव्हांजी कमिटमेंट केतिरी आहे, तव्हांजो नज़रियो कहिड़ो आहे। इन सां तालुक़ु न आहे त तव्हांजो बंगलो कहिड़ो आहे, तव्हांजी कार कहिड़ी आहे, तव्हांजो स्टेटस कहिड़ो आहे। इहो ट्रू हैव में थो अचे। त उहो दौर ट्रू बी जो हो, जॾहिं पेर उघाड़ा, कामेरेडनि जा कपिड़ा फाटल हुजनि, पर नज़रियाती तौर सां पुख़्ता ॼाण ऐं नॉलेज एतिरो जो समुंड, किताब पढ़ण जी, डिस्कशन करण जी ऐं दुनिया जे इल्म खे सम्झण जी, नज़रियुनि खे सम्झण जी, फ़लसफ़नि खे उपटार करण जी वॾी जिस्तजू उन्हनि माण्हुनि में हूंदी। भले कपिड़ा फाटा पिया हुजनि, पेर उघाड़ा हुजनि, इन ॻाल्हि जो स्टेटस कोन हो त को असां के वॾियूं पोस्टूं हथु करियूं। न लाभियूं ठाहिणियूं हुयूं, न पोस्टूं हथु करणियूं हुयूं। कंसंट्रेशन हुई पंहिंजे नज़रिए ते। समाज खे बदिलाइण जो रोमांस, इनकलाब आणण जो रोमांस, इंसानियत जो जज़्बो, त इंसान खे ज़िंदा करिणो आहे ऐं हीउ जेको निज़ाम आहे इहो इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे ऐं असांखे कहिड़े बि तरीक़े सां हिन तबक़ाती निज़ाम खे ख़तमु करे हिन इंसान खे नए तरीक़े सां नए दग ते आणणो आहे। इहो स्ट्रगल जो हिकिड़ो रोमांस हो। मूंखे यादि आहे असांजा दोस्त जेके हूंदा हुआ, मुर्ज़ा सोलंगी किताब पढ़ंदे 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 बाथरूम में हलियो वेंदो, उते वञी किताब पढ़ंदो। कपिड़ा मेरा पिया हूंदा हुआसीं, वरी उन्हनि मां ॻोल्हींदो त हाणे इन्हनि मां वरी कहिड़ो चङो आहे जेको पायां। रातियुनि जूं रातियूं जावेद भुट्टो, निरंजन कुमार, असां सागर समेजो, असांजूं रातियूं गुज़री वेंदियूं हुयूं, सुबुह थी वेंदो हुओ डिस्कशन में। दुनिया जा फ़लसफ़ा उन्हनि ते बहस हलंदो हो ऐं क़ुर्बानीनि जे लाइ तयारु हुआसीं। जेल हुजे या फांसियूं हुजनि, असांखे इन ॻाल्हि जी परवाही कोन्हे। इहो रोमांस हो नज़रियात जो। असां हुन मां सिखियो, असां हुन मां पिरायो, डेप्थ में वियासीं ऐं वाक़ई इन दौर मां असां छा बल्कि सॼी सिंध पिरायो। हीउ जेको हिन वक़्त जो कैडर आहे, जेको असांजो सीनियर कैडर आहे, उहो वाक़ई उन नज़रियाती दौर जी पैदावार आहे। उन नज़रियाती दौर में असांखे घणियूं शयूं पले पयूं ऐं आउं सम्झां थो त वाक़ई
उहो उनजो फाल थियो भले, उहो ॿियो दौरु अची वियो, पर उन दौर जे उन मां असां जेको पिरायो उहो तमामु घणो हुओ, ऐं उहा डेप्थ अॼु जे नौजवान में नथी मिले। अच्छा गफ़ूर साईं, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां हुन दौर जो रोमांस ॿुधायो। हितां ई सिलसिले खे जोड़ींदासीं। वक़्तु थियो आहे हिकु नंढी साईअ जो, साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं। साईअ खां पोइ वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं डॉक्टर गफ़ूर मेमण सां तमामु दिलचस्प कचहरी जारी आहे ऐं असां ॻाल्हाए रहिया हुआसीं उनजे सियासी दौर ते। त डॉक्टर साहिबु, जेको तव्हां ॿुधायो त उहो हिकिड़ो कमिटमेंट जो दौरु हो ऐं पंहिंजे मक़सद सां हिकिड़ी कमिटमेंट ही, पंहिंजी सेल्फ डेवलपमेंट जी ॻाल्हि ही, मुताले जो दौरु हो। उनखां पोइ इहो रोमांस जॾहिं ख़तमु थियो त मां इहो पुछणु पियो चाहियां त उन दौर जा तव्हां जेके सियासी नज़रियो रखंदड़ माण्हू हो, त छा अवाम में हाणे उहो जज़्बो या उहा जेका शख़्सियत वारी कमिटमेंट ही उहा रही आहे या न, ऐं ॿियो उनजो नुक़सानु नौजवाननि खे केतिरो थियो? छो त उहा जेका ही त पाण खे ॾेखाव नाहे करिणो, शोहरत जे पोयां नाहे भॼणो, ऐं हिकु मक़सद सां जेका मुताले जो जेको शौक़ु हो उहो जॾहिं ख़तमु थियो आहे त उनजो अॼु जे नौजवान ते केतिरो असरु पियो? पहिरीं ॻाल्हि इहा त तरक़ी पसंदी जा जेके बुनियाद हुआ ऐं जेको नज़रियाती रोमांस हो, उनजा पंहिंजा हिकिड़ा इसूल हुआ, सचाई हुई, उहे असांजे अंदर में वेठल आहिनि, उहे असांजे रत में शामिल आहिनि। सही। तंहिंजे करे असां अॼु बि सच सां कमिटेड आहियूं, इंसान सां कमिटेड आहियूं। कूड़ जी हिमायत तंहिंजे करे असां अॼु बि न कंदासीं, धोखेबाज़ी मुनाफ़िकी अॼु बि असां न कंदासीं, छो त उहे इसूल असांजे ज़हन में वेठल आहिनि। असां पंहिंजे उस्तादनि खां उहे सिखिया। तरक़ी पसंद दौर जी उहा जेका शइ उन वक़्तु असांखे मिली, उहा सुती असांखे मिली। इल्म जे तरफ़ माहिर थियणु ऐं इल्मी डिस्कशन, थिंकिंग पावर, मुसलसल पाण खे अपडेट रखणु ऐं अॻिते वधणु, इहो असांजे बुनियाद में शामिल आहे। हाणे डायमेंशन त मुख़्तलिफ़ आहिनि तरक़ी पसंदी जा। दुनिया खे इनकलाब आणणु, दुनिया में तब्दीली आणणु, हिकिड़ो त फील्ड वर्क आहे त निकिरी ॿाहिरि जदोजहद करणु, पर हिकिड़ो आहे त तव्हां इल्मी तौर सां तब्दीलियूं आणियो, इल्म में तव्हां वाधारो करियो, नौजवाननि खे तव्हां नयूं ॻाल्हियूं ॿुधायो, उन्हनि खे लिबरलिज़म ॾांहुं आणियो, तरक़ी पसंदी ॾांहुं आणियो, जुनून मां उनखे कढो ऐं उनखे इंसान बनायो। इहो बि हिकिड़ो इनकलाब आहे। असां उहो जेको इनकलाबी पहलू आहे उनखे असां न छॾियो। नुक़सानु इहो थियो आहे त अॼु जो जेको नौजवान आहे उन वटि थिंकिंग पावर ख़तमु थी आहे। उनखे मोबाइल हथ में ॾिनी वई आहे, हू सिर्फ़ु इंफॉर्मेशन हासिल थो करे, पर हाणे प्रॉब्लम हिते इहो थो पैदा थिए त इंफॉर्मेशन जेका आहे उहा सही आहे या न आहे। त युवल नोह हरारी जो हिकिड़ो किताबु आयो 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी, उन लिखियो त अॼु जे दौर जो, अॼु जो जेको दौरु आहे इहो मिस इंफॉर्मेशन जो दौरु आहे, तव्हांखे मिस गाइड करण जो दौरु आहे। जेकॾहिं तव्हां कंफ्यूज़ न आहियो त तव्हां अॼु जे दौर में जियो ई कोन पिया। त हू चवे थो त व्हाट इज़ नॉलेज? हू चवे थो नॉलेज इज़ अ क्लियरिटी। तव्हां पहिरीं शख़्सियत पाण में क्लियर थियो त एक्चुअल सच छा आहे, नॉलेज छा आहे, त क्लियरिटी इज़ नॉलेज। त नौजवान अॼु जो जेको आहे उहो हिकिड़ो त कंफ्यूज़ड आहे, ॿियो मिस इंफॉर्मेशन जो शिकार आहे, ऐं टियों डेप्थ में हुन वटि थिंकिंग पावर कोन्हे। उन लाइ छा करणु? हाणे प्रॉब्लम इहो आहे त हीउ जेको माहौल आहे इहो डिलीमा आहे। हीउ हिकिड़ो वॾो असांखे हाइपर रियलिटी जो कोर आहे जंहिंमें नौजवान मुंझियल आहे, कंफ्यूज़ थियल आहे। हू पंहिंजे आइडेंटिटी क्राइसिस जो शिकार आहे, हू इन्फीरियरिटी क्राइसिस जो शिकार आहे। हुन वटि माहौल ॿाहिरि जो जेको आहे उहो इहो आहे त हिते हुनखे को विज़न नथो मिले, हुनखे को रस्तो नथो मिले। हुनखे ख़बर आहे त हिते माहौल जेको आहे हुन में रुॻो लाभियूं आहिनि, जुगाड़ आहिनि ऐं को आइडियल सिचुएशन कोन्हे। तंहिंजे करे हू बि शॉर्टकट्स ॾांहुं भॼे थो ऐं हू बि इन्हनि शयुनि ॾांहुं भॼे थो त बसि असां बि झटपट कुझु करे वठूं ऐं पंहिंजी क्वालिटी ॾांहुं नथो वञे, पंहिंजे मयार ॾांहुं नथो वञे। इहो असांजो अलमियो हुन समाज जो थी रहियो आहे। आउं चवंदुसि त सच
देर सां ज़रूरु तव्हांखे रिज़ल्ट ॾिए थो, पर सच जो मज़ो पंहिंजो आहे। क्वालिटी तव्हांखे देर सां रिज़ल्ट ज़रूरु ॾींदी, पर क्वालिटी जेका आहे उहा तव्हांखे अमर बनाए छॾींदी। इहो ॾिसो, तव्हां पाण ॿुधायो त सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र मुंहिंजो किताबु जंहिं वक़्त में आयो हो तंहिं वक़्तु तमामु घणियूं तनक़ीदियूं थियूं, वॾनि राइटर्स उन्हनि ते ॻाल्हायो, पर मूंखे ख़ुशी इहा थी हुई त उन्हनि राइटर्स टाइम कढी पढ़ी, माना मुंहिंजी थीसिस जी अहमियत हुई, ऐं अॼु उहा रिज़ल्ट मूंखे मिले पई जो हर जॻह ते उहा नसाब में शामिल आहे। त झटपट वारो कमु नौजवान छॾे ॾीनि, सही कोशिशि कनि त डेप्थ में वञनि ऐं मौज़ू नवां पैदा कनि, जदीद मौज़ू कनि पैदा, पाण खे इंटरनेशनल ते लेवल ते आणनि, थिंकिंग पावर डेवलप कनि, बजाए हिन जे जो हू जुगाड़बाज़ियूं, शॉर्टकटूं या लाबियूं ठाहिण में लॻा पिया हुजनि, इन खां निकिरी अचनि। इहो मेन मसइलो आहे जो। सही। अच्छा गफ़ूर साहब, तव्हां बि अक्सर लिखंदा बि रहिया आहियो ऐं हिकु दौर जे अलमीअ ते असां घणा था ॻाल्हायूं त घणियूं शयूं ख़तमु थी वियूं आहिनि, नाउमीदी वारी सूरत हाल आहे, पर छा हिन सॼे सूरत हाल में का उमेद बि आहे कि पॉज़िटिव शयूं तव्हांखे नज़र अचनि थियूं अॼु जे समाज में या ईंदड़ वक़्त में? दौर ॾिसो, को बि दौर फाइनल कोन थींदो आहे, ही मुसलसल हिकिड़ो फ़िलो आहे, वहिकिरो आहे, ऐं शयूं नयूं ज़ाहिर थींदियूं आहिनि, नमूदार थींदियूं आहिनि, बदिलबियूं आहिनि, गुम थींदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि, वेंदियूं आहिनि। हर दौर पंहिंजा नवाण खणी ईंदो आहे। असांखे ख़बर आहे त हीउ बि हिकिड़ो ट्रांज़िटिव दौर आहे जंहिंमें इहा सूरत हाल आहे, जंहिंखे पोस्ट मॉडर्न दौर चयो थो वञे। इहा सूरत हाल आहे हिकिड़े क़िस्म जी, ऐं इन जो इपिस्ट्रीम ई नओं आहे जंहिंखे असांजो नौजवान सम्झी न सघियो आहे। असांजो माण्हू इन जे बारे में क्लियर कोन्हे आई। हिन दौर जे अंदरि जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे बि असां न सम्झियो आहे, तंहिंजे करे असां पुराणे ई पैटर्न ते हिन खे सॉल्व करण जी कोशिशि था करियूं, पैराडिम शिफ्ट कोन था करियूं, ऐं इन करे असांजे लाइ प्रॉब्लम इहे थिया आहिनि त असां मार्केट जो खाज थी विया आहियूं, असां कारपोरेट कल्चर जो खाज थी विया आहियूं। असांखे जदोजहद पंहिंजी करणी आहे, पर हुनजी सिमत सही हुजे, डायरेक्शन सही हुजे। उमेद त मौजूदु हूंदी आहे, असांखे रुगो उमेद पैदा करणी आहे। ऐं ॿियो लाज़मी न आहे त तव्हांजी मंज़िल ऐं उमेद तव्हांजे साम्हूं हुजे तॾहिं ई तव्हां स्ट्रगल करियो। शाह लतीफ़ त चवे थो त ना उमेदी आज को ओछड़ आदेसी, कॾहिं ताज़ी पुठिते कॾहिं हेठि हलनि, सामीअड़ा समुंड में तुम्बीअ जीअं तरनि, जे वाॻूं वात वञनि त कुछनि की न की। या चवे थो त मरां अॻे पोइ पर मरा मार्ग में, रस्तो मूंखे खपे, बसि ॿियो को मसइलो कोन्हे। त प्रॉब्लम इहो आहे त असां इहो छो था सम्झूं त को मंज़िल साम्हूं आहे त पोइ स्ट्रगल करियूं। असांजो कमु ई स्ट्रगल करणु आहे। तंहिंजे करे उमेद जेका पैदा करे पोइ माण्हू जेकॾहिं चवे त अॻिते हले, त इहो इंसान जी नेचर आहे, हुन में उमेद बि ईंदी, नाउमेदी बि ईंदी, ॿई शयूं गॾु हूंदियूं, पर रस्तो हूंदो आहे, असांखे डिस्कवर करण जी ज़रूरत हूंदी आहे। सही। अच्छा, इहे जेका नौजवान ऐं जेका सीनियर हिननि में जेका डिफरेंस पैदा थियो आहे, कम्युनिकेशन गैप, इनखे कीअं घटाए सघिजे थो? मिसाल जीअं तव्हांजी रहनुमाई अॼु जो नौजवान कीअं हासिलु करे? हाणे त उहे अदबी संगतूं ऐं फोरम्स एतिरा न रहिया आहिनि। हाणे ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त कुझु माण्हुनि खे पुराणी टही खां शिकायत आहे त भई असांखे अप्रिशिएट नथा कनि, ऐं असांजो अदब पढ़नि बि कोन था। आउं चवंदो आहियां त असां तनक़ीद करणु असांजो हक़ु आहे, ऐं असां दौर जेके बि ॾिठा आहिनि, असां पढ़ियो आहे त अॼु जो जॾहिं असां अदब पढ़ूं था त असां उन ते बि तनक़ीद करण जो असांखे हक़ु आहे। अप्रिसिएशन इहा आहे त असां अलाए केतिरा नौजवान अदीब जेके लिखनि था, उन्हनि जा केतिरनि ई किताबनि जा मुक़दमा मूं लिखिया आहिनि, उन्हनि खे अप्रिशिएट कयो आहे। असां वटि यूनिवर्सिटी में नौजवान जॾहिं ईंदो आहे त उनखे पूरो ॻाल्हाइण बि न ईंदो आहे, सिविक सेंस जी ख़बर न हूंदी आहे, कपिड़नि पाइण जो ढंग न हूंदो आहे। 4 साल उनखे महिनत करे उनखे अप्रिशिएट कंदा आहियूं ऐं उनखे बनाईंदा आहियूं त कुझु बणिजे। पर अप्रिसिएशन जो मतिलबु इहो न आहे त जेकॾहिं को ब्लेंडर करे रहियो हुजे तॾहिं बि उनजी वाह करियूं। जॉन एलिया जो हिकिड़ो शेर मूंखे यादि थो अचे त ग़लत बात पर जो तेरी वाह करते हैं
वही लोग तुझे तबाह करते हैं। असां ग़लति ॻाल्हि ते माण्हुनि जी रुगो वही वाह वाह करियूं छो त असांजो दोस्त आहिनि, त इहो ब्लेंडर आहे। तंहिंजे करे उहा अप्रिसिएशन न आहे करणी, ऐं पॉज़िटिवनेस बि उहा न आहे त तव्हां हर माण्हूअ जी चओ त वाह साईं वाह, इहा पॉज़िटिवनेस न आहे या नेगेटिवनेस आहे। तंहिंजे करे असां इहो चाहींदा आहियूं त जेको नौजवान नस्ल लिखे थो उहो पहिरीं त पंहिंजे विजन में क्लियर थिए, पहिरीं त हू दुनिया जी आलमी लेवल खे सम्झे, आलमी लिटरेचर खे सम्झे, अॼु जे ट्रेंड्स खे सम्झे, फ़िक्र फ़लसफ़े खे सम्झे, साइकोलॉजी खे सम्झे, सस्ती शोहरत जे पुठियां न भॼे। जेको लिखे उहो बाक़ाइदा सोचे सम्झी लिखे। ऐं आम जेको ट्रेंड आहे अॼुकल्ह जो, अलाए केतिरा इज़म हिन वक़्तु फैलिया आहिनि, डी नरेशन आहे। तंहिंजे करे हर माण्हू जी पंहिंजी नरेशन आहे, डिसेंट्रलाइज़ेशन आहे। हाणे माण्हू चाहिनि था त झटपट असांखे शोहरत मिली वञे, उन जे करे हू अहिड़े क़िस्म जो बि अदब लिखनि था जंहिं अदब जी वर्थ न आहे। नौजवाननि खे उन्हनि जो को पैगाम नथो मिले। हाणे मां को मिसाल नथो ॾियणु चाहियां हिते, कंहिंजी दिलि आज़ारी कोन कंदुसि, पर आउं इहो चवंदुसि त मूं जदीद अदब जेको पढ़ियो आहे, समूरो न पर घणो अदब अलाए छो असांखे छिरकाए कोन थो, असांखे का नई शइ नथो ॾे। उन अदब में डेप्थ न आहे, उन में रियलिटी उहा न आहे जेका माण्हुनि खे खपे, उन में डायरेक्शन न आहे, उन अदब में उहा साइकोलॉजी न आहे। ऐं आलमी लेवल ते त हींअर ट्रेंड ई नवां अची चुका आहिनि। मेटाफिक्शन ते कंहिं लिखियो आहे, मैक्सिमलिज़म ते कंहिं लिखियो आहे, हाइपर रियलिटी ते कंहिं लिखियो आहे, अलाए केतिरा ट्रेंड पैदा थी चुका आहिनि। मां चवंदो आहियां त फ़िक्र फ़लसफ़ो माण्हुनि जेकॾहिं उनखे नथा सम्झनि न, उहे नथा ॾियनि, ऐं अहिड़े क़िस्म जा सस्ता मौज़ू था ॾियनि जेके नौजवाननि खे रुगो ख़ुशि कनि, वाह वाह कनि, जीअं मोबाइल ते क्लिप ॾिसी छॾी मज़ो वठी छॾियो। त ईअं न आहे। फ़िक्र जो तव्हांखे हिकिड़ो मिसाल आऊं घुरींदुसि। सार्तर वॾो नालो आहे, पेरिस में हुन ऐलान कयो, हू ड्रामाटाइज़ सोसाइटी हुननि जी बि ड्रामा कंदा हुआ। पेरिस में हुननि ऐलान कयो त अॼु राति असांजो ड्रामो आहे। सॼो पेरिस गॾु थी वियो, सार्तर ड्रामो करे त माण्हू त ज़ाहिर आहे पर्दो हटे थो, स्टेज ड्रामो उहो पर्दो हटे थो। हिकिड़ी माई आहे जेका गोॾनि में मुंहुं हणियो वेठी आहे, हुनजा वार पखड़ियल आहिनि। जॾहिं पर्दो पूरो हटी थो वञे त उहो ओचितो रड़ियूं करे मथे मुंहुं खणे थी, अखियूं हुननि जा जेके अखियूं आहिनि उहे सफ़ा हुन जा फाड़े निहारे थी ऐं ख़ौफ़ज़दा थिए थी, वार विखरियल आहिनि, ऐं वरी पर्दो बंदि थो थिए। ऐलान थिए थो त ड्रामो ख़तमु। उन ड्रामे ते महीननि जा महीना फ़िक्री बहस पियो हलियो त हीउ ड्रामे में हो छा। उन ड्रामे जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु हो, अनबियरेबल लाइटनेस ऑफ बीइंग, जंहिं ते वरी बाद में मेलान कुंडेरा नावल अची लिखियो। त फ़िक्र इहो हूंदो आहे, तव्हांखे हिकिड़ी थोरी ॻाल्हि में घणो कुझु सम्झाए वञे। जेकॾहिं उहो सभु कुझु न आहे, तव्हां वटि उहा डेप्थ न आहे, त बाक़ी शयूं त पोइ आम आहिनि, उन्हनि मां कहिड़ो फ़ाइदो। सही। गफ़ूर साहब, तमामु दिलचस्प कचहरी हले पई, ऐं तव्हां ॿुधायो त अॼु जे नौजवाननि जी किथे लेकिंग आहे ऐं उहे कंहिं शइ खे इम्प्रूव करे सघनि था। अॻिते बि गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखूं था, पर हाणे वक़्तु आहे वरी नंढी साईअ जो, साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था। साईअ खां पोइ वरी अव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर गफ़ूर मेमण सां कचहरी जारी आहे। ऐं डॉक्टर साहब, तव्हां जेको आहे जीअं त उस्ताद बि आहियो, ऐं सिंधी अदब ऐं सिंधी जेका लैंग्वेज आहे उन जा उस्ताद आहियो, पढ़ायो था, रिसर्च थी थिए। त अॼुकल्ह जेके रिसर्च थी थिए यूनिवर्सिटीअ में, उनजो मयार छा आहे? ऐं ॿियो मां इहो पुछणु पियो चाहियां त असां वटि क्लासिकल दौर त घणो रिसर्च जो मौज़ू रहियो आहे, अॼु जो जेको कंटेम्पररी अदब आहे उहो केतिरो थो पढ़ायो वञे, उहो केतिरो निसाब में शामिलु आहे न आहे, या उन लाइ तव्हां वटि कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? अच्छा, तव्हांजो जेको पहिरियों सुवालु आहे त जेको अॼुकल्ह रिसर्च जो मयार छा आहे, PhDs जेको आहे उहे कीअं थियूं थियनि, छा थो थिए। असां पाण PhD करायूं था ऐं असां वटि केतिरियूं PhD चेक थियण ईंदियूं आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अॼुकल्ह जेको दौरु आहे
उनजो जेको बुनियादी पुराणे दौर खां जेको फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त पहिरियों हूंदो क्वांटिटी टू क्वालिटी, ऐं हाणे जेको दौरु आहे उहो आहे क्वांटिटी टू क्वांटिटी। हिकिड़ी ॻाल्हि इहा मेन जेका आहे उहा तव्हां ज़हन में रखो त क्वालिटी जेका आहे उहा हमेशह माइनॉरिटी में हूंदी आहे ऐं क्वांटिटी मेजॉरिटी में हूंदी आहे। क्वांटिटी टू क्वालिटी ॾांहुं वञिबो आहे, पर जॾहिं क्वांटिटी टू क्वांटिटी हुजे त मयार किरंदो आहे। रिसर्च करण जो हिकिड़ो मज़ाज थींदो आहे। शाह लतीफ़ चयो न त चरियो चित जिन जो डूंगर से ॾोरींदियूं। हीउ डूंगर ॾोरण वारो मसइलो आहे न, हीउ सिर्फ़ु एजुकेशन न आहे, हीअ आहे विलोड़। त विलोड़ करण जो ज़हन अलॻि थींदो आहे ऐं रिसर्च हर माण्हू जे लाइ न आहे। पर प्रॉब्लम किथे थियो आहे त जॾहिं असां वटि बल्कि दुनिया सॼी जे अंदरि हिकिड़ो ट्रेंड पैदा थी वियो त भई PhDs पैदा कयो। असां वटि PhD जॾहिं ठही त उन्हनि इहा इन ॻाल्हि जो ऐलान कयो त भई वधि में वधि हाणे PhDs पैदा कयो, हायर एजुकेशन असांजी डेवलप थिए। उन जे लाइ उन्हनि प्रमोशन पॉलिसियूं PhD ते रखियूं, उन जे लाइ उन्हनि अलाउंसिस ॾिना, 10,000 अलाउंस, सिंध गवर्नमेंट 25,000 अलाउंस करे छॾियो। हाणे बेनिफिट वधी विया PhD जा, सेलिब्रिटी पोस्टूं पाण PhD वारे खे मिलंदियूं। नतीजे तौर सां असां वटि हिकिड़ो वॾो कैडर निकितो त हाणे भई PhD करणी आहे। हाणे प्रॉब्लम इहो आहे त PhD ईअं न आहे जीअं माण्हू MA जी डिग्री हासिलु करे या BA करे या इंटर करे, ईअं न आहे। उन जे लाइ हिकिड़ो अलॻि माइंड खपे, ज़हन खपे, उन जे लाइ हिकिड़ी अलॻि जिदोजहद खपे। त उहो रिसर्च जो जंहिंजो मज़ाज न आहे उहो रिसर्च कीअं कंदो। हाणे उन खां पोइ छा थियो त इहा कमर्शियल कारपोरेट कल्चर में शइ अची वई। ॿाहिरि इश्तिहार लॻा, बाक़ाइदा इश्तिहार लॻल हूंदा आहिनि त भई जिन खे थीसिस जे सिलसिले में मदद वठणी आहे उहे असां सां राब्तो कनि, ऐं तव्हां उन्हनि वटि वेंदा त उहे तव्हांखे चवंदा त बाबा हे ई मौज़ू तव्हां वञी रजिस्टर करायो, असां कॉपी पेस्ट करे तव्हांखे थीसिस ठाहे ॾींदासीं। हाणे माण्हू अचनि था, सिफ़ारिशूं करायो, एडमिशन वठियो वञनि, ऐं उन खां पोइ थीसिसूं हुतां लिखायो ऐं कॉपी पेस्ट करियो, डिग्रियूं वठियो वञनि। यूनिवर्सिटी में बि अॼुकल्ह इहो कल्चर आहे त भई फीस ॾियो, कमायो, छो त हाणे कारपोरेट कल्चर आहे, हुन में गवर्नमेंट स्टेट जेको आहे सो त एजुकेशन ते ख़र्चु करण लाइ तयार ई कोन्हे। बजट स्टेट एतिरी एजुकेशन जी एतिरी आहे ई कान जो ख़र्चु करे। नतीजे तौर सां छा थो थिए त जेको मजमूई तौर सां, रुगो सिंधी न, मजमूई तौर सां ऐं सॼी दुनिया में बि ईअं आहे त PhD जो मयार किरियो आहे। असां पढ़ियूं बि आहिनि, असां PhD करायूं बि था, उन्हनि PhDs हाणे ॾिसो न, असां जेकॾहिं चऊं त भई ईअं ई असां भई अप्रिसिएशन करियूं त साईं वाह वाह, त मूंखे इहो ॿुधायो त हेतिरियूं PhDs थियूं आहिनि, साइंस में बि तमामु घणियूं थियूं आहिनि। तव्हांजे समाज में तब्दीली कहिड़ी आई आहे? तव्हांजे समाज में तव्हां क़द्र रुगो बदिलाए सघिया आहियो इंसान नौजवाननि जा? तव्हांजे समाज में टेक्नोलॉजी में का तब्दीली आई आहे? तव्हां PhD पैदा कयूं आहिनि, पर प्रॉब्लम इहो आहे त तव्हांजी प्राइमरी एजुकेशन सफ़र पई करे उते ज़ीरो लॻी पई आहे, उन ॾांहुं तव्हां तवजी कोन था ॾियो। तव्हां एजुकेशन जो मतिलबु छा आहे? डेवलपमेंट ऑफ पर्सनालिटी। तव्हां कहिड़ी पर्सनालिटी डेवलप कयूं हुन ते? तव्हां नयूं शयूं कहिड़ियूं आंदियूं आहिनि? रुगो PhD सां कुझु कोन थो थिए। तव्हां हायर एजुकेशन में तमामु वॾो PhD पैदा करे छॾिया, पर माण्हू हुन में का तब्दीली कोन आई, रुगो क्वांटिटी टू क्वांटिटी। त मां चवां थो हुन में तब्दीली आणण जी ज़रूरत आहे। PhDs जे लाइ जेके लालचूं ॾिनियूं थियूं वञनि, अलाउंसिस जूं ऐं स्टेटस जूं ऐं प्रमोशन्स जूं, या जेको आहे सो ॿियूं जेके शयूं इहे ख़तमु थियणु घुरिजनि। जंहिंखे PhD करणी आहे न, जंहिंखे रिसर्च करणी आहे उहो कंदो, ऐं बाक़ी सिर्फ़ु मयार खे छॾे करे असां क्वांटिटी ॾांहुं वधंदासीं त असां तमामु वॾे नुक़सान में वञी रहिया आहियूं। तंहिंजे करे परवेज़ उदभाई इहा ॻाल्हि सही कई हुई त नाउ स्टॉप PhDs, नो मोर PhDs, इहा ॻाल्हि हुन सही कई हुई। ऐं ॿियो जेको सवाल असां कयोसीं त जेको कंटेम्पररी अदब आहे उहो निसाब जो हिसो आहे न आहे, उनखे कीअं वधाए थो सघिजे, या उन्हनि ते उन्हनि जी एनालिसिस जो छा उन जे हवाले सां छा थियणु घुरिजे? असां कंटेम्पररी लिटरेचर पढ़ाईंदा बि आहियूं, असां वटि सब्जेक्ट बि हूंदो आहे, ऐं इवन PhD ताईं कंटेम्पररी लिटरेचर ते रिसर्च बि कराईंदा आहियूं।
जेके नौजवान नावल आणनि था, शाइरी आहे, कहाणियूं आहिनि, या अञा डायरियूं आहिनि या सफ़रनामा आहिनि, त असां बाक़ाइदा नौजवाननि खे, स्टूडेंट्स खे असां उहो लिटरेचर पढ़ाईंदा आहियूं, सब्जेक्ट आहिनि असां वटि। हाणे प्रॉब्लम इहो ॿियो आहे त नौजवान पंहिंजे कोर्स जा किताब नथो पढ़े, त उहा ॿी ॻाल्हि आहे। पर असां पाण बि पढ़ंदा आहियूं, असां नौजवाननि खे बि पढ़ाईंदा आहियूं। त तव्हां पाण पढ़ो ऐं उन्हनि ते तनक़ीद बि करियो ऐं तव्हां असांखे ॿुधायो त हिन में तव्हां छा पिरायो, हिन में तव्हांखे छा मिलियो। त नौजवाननि जो जेको अॼुकल्ह जो लिटरेचर कंटेम्पररी आहे, उन्हनि खे बिल्कुलु यूनिवर्सिटीज़ में पढ़ायो थो वञे। सही। अच्छा, हिकु ॻाल्हि तव्हां सवेर कई त तालीम जो मक़सदु पर्सनैलिटी डेवलपमेंट आहे। असां ॾिठो आहे त असांजो जेको निसाब आहे उहो घणो तरह इन हवाले सां ठहियलु आहे त अॻिते वञी तव्हांखे नौकिरी करणी आहे, तव्हांखे को प्रोफेशन खणणो आहे, पर जेका इंसानी डेवलपमेंट आहे, जेका पर्सनैलिटी डेवलपमेंट आहे, उन हवाले सां छा थियणु घुरिजे जो असांजो नौजवान जॾहिं का डिग्री करे, MA करे, ग्रेजुएशन करे, PhD करे, त हू प्रोफेशनल सां गॾु हिकु सुठो इंसानु बि थिए। मेन शइ इहा आहे त हू सुठो इंसानु कीअं थिए। जेकॾहिं हू सच, हक़, ईमानदारी ऐं मेरिट जो साथ ॾे ऐं हू ॾुखाइयुनि खे बर्दाश्त करणु सिखे, पंहिंजी रुगो सेल्फ डेवलपमेंट न करे, पंहिंजी रुगो स्टेटस जे पोयां न भॼे। कुझु शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिखंदा घटि आहिनि, असांखे सेखारे वधीक वेंदा आहिनि। प्रॉब्लम इहो आहे त अॼु जे दौर जे अंदरि उन्हनि शागिर्दनि जी पर्सनैलिटी खे डेवलप करण जे लाइ तरबियत जी ज़रूरत आहे। रुगो कोर्स कोन सेखारींदो आहे। ईअं कोर्स हुजे त घर में पढ़ियो वेठो हुजे, पर यूनिवर्सिटियुनि में अचे थो, कॉलेजनि में अचे थो, त इहो उस्ताद जो फ़र्ज़ु आहे त उन शख़्स जी, उन जी स्टूडेंट जी पर्सनैलिटी खे डेवलप करण में मदद करे। त भाई तुंहिंजो अख़लाक छा हुअणु घुरिजे, तुंहिंजी कमिटमेंट कहिड़ी हुअणु घुरिजे, तोखे थिंकिंग पावर तुंहिंजो कीअं तब्दील थियणु घुरिजे, तोखे आलमी लिटरेचर ते कीअं दस्तरस थियणु घुरिजे, तूं बदिलाईं पंहिंजी पर्सनैलिटी खे त कीअं बदिलाईं। इहो उस्ताद जो फ़र्ज़ु आहे। ऐं हिन ते ख़ुदि उस्ताद जी बि डेवलपमेंट थियणु खपे त उहो हिन क़ाबिल हुजे जो उस्ताद इन जो इन लेवल ते हुजे, उन वटि कमिटमेंट हुजे, उहो सच जो साथ ॾे, मेरिट जो साथ ॾे। जेकॾहिं ईअं नथो करे त हू बि हिन करप्ट सिस्टम जो हिसो आहे। सही। अच्छा, तव्हां पंहिंजे कहाणियुनि जे बारे में कुझु ॿुधायो। अॼुकल्ह बि लिखो था या लिखणु छॾे ॾिनियूं आहिनि, या उन जिते नींहं उछल खां पोइ वरी कहाणियूं न आयूं आहिनि तव्हांजूं, ऐं तव्हांजे कहाणियुनि जा मौज़ू कहिड़ा रहिया आहिनि? पहिरीं ॻाल्हि त कहाणियूं, शुरूआति कहाणियुनि जे लिखण खां कई हुई। 95 वारो दौरु हो जॾहिं मुंहिंजो मजमू आयो कहाणियुनि जो, ऐं कहाणियूं तंहिंखां पोइ बि मूं लिखियूं जेके सोजरो में शाया थींदियूं रहियूं। अलाए छो सोजरो बंदि थियो त मूं कहाणियूं बि लिखणु छॾे ॾिनियूं। ऐं ॿियो त वरी जॾहिं मुंहिंजी फील्ड तब्दील थी ऐं रिसर्च ॾांहुं आयुसि त पोइ मुंहिंजो ज़्यादातर लाड़ो रिसर्च ॾांहुं रहियो। कहाणियुनि जा मुंहिंजा मौज़ू जेके आहिनि उहे हिकिड़ो त मुआशी अणबराबरी, नफ़्सियाती मसइला इंसान जा, इंसान जो ज़ाती विजूदी क्राइसिस, रोमांस ऐं अणपूरी लाइफ जे अंदरि जेको विजूद जो ख़ाल। हाइडेगर चयो न त यू आर नॉट मास्टर ऑफ योर बीइंग, यू आर शेपर्ड ऑफ योर बीइंग। तव्हांजे विजूद खे तव्हां चारींदा आहियो, तव्हां मालिक न आहियो। त कहाणियुनि में मूं पंहिंजे उन ख़ाल खे भरण जी कोशिशि पे कई त उहो नफ़्सियाती पहलू उन में अचनि। उहे कहाणियूं बसि 2014-15 ताईं त मूं लिखियूं, पर पोइ उहे कहाणियूं वरी साइड़े छपायूं बि कोन, सोजरो में मौजूदु आहिनि। न बि असां चाहियूं था त उहे कहाणियूं किताबी सूरत में अचनि त सिंधी अदब लाइ उहे मुफ़ीद हूंदियूं। ऐं गफ़ूर साहिबु दिलि त चए थी अञा तव्हां सां कचहरी कयूं, पर असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं तमामु अहम लाभाइतियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं। ऐं ख़ासि तौर ते नाज़रीन जे नौजवान लाइ काफ़ी ॻाल्हियूं जेके अॼु जे प्रोग्राम मां सिखी सघजनि थियूं त नौजवान जेके आहिनि उहे शॉर्टकट्स ॾांहुं न वञनि ऐं पंहिंजे अंदर खे सुञाणनि ऐं पंहिंजी डेवलपमेंट लाइ मुतालियो कनि। इंटरनेशनल लेवल जूं जेके थ्योरीज़ आहिनि, जेके किताब आहिनि, उन्हनि जो मुतालियो कनि। सिर्फ़ु PhD करणु न चाहिनि, पर उहा विलोड़ उन्हनि में हुजणु घुरिजे ऐं पंहिंजी शख़्सियत साज़ीअ खे वधाइण लाइ जेके आहिनि उहे दर्सगाहनि में, उहे असांजे इल्मी इदारनि में
उस्तादनि खे घुरिजे त हू न सिर्फ़ु उनखे निसाब पर उन्हनि खे ज़िंदगीअ जी तालीम बि ॾियनि, शऊरी तालीम बि ॾियनि। ऐं अहिड़ियूं ई खोड़ ॻाल्हियूं अॼु असां कयूंसीं। शाह लतीफ़ जे हवाले सां गुफ़्तगू थी। उमेद त तव्हांखे इहा गुफ़्तगू पसंदि आई हूंदी। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए मौज़ू ऐं नवनि महिमाननि सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं मोकिलणी न आहे सदाईं गॾु।